ओम शांति। अॼु जी मुलाक़ात आहे 13/3/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार पद जो आधार आहे पढ़ाई। जो पुराणा भक्त हूंदा उहे सुठो पढ़ंदा ऐं पद बि सुठो पाईंदा। प्रश्न आहे, जो बाप जी यादि में रहंदा आहिनि उन्हनि जी निशानी छा हूंदी? तरह यादि में रहण वारनि में सुठा गुण हूंदा, उहे पवित्र थींदा वेंदा, रॉयल्टी ईंदी वेंदी, आपस में मिठो खीर खंड थी करे रहंदा, ॿियनि खे न ॾिसी स्वयं खे ॾिसंदा, उन्हनि जी बुद्धि में रहंदो, जो कंदो उहो पाईंदो। यादि में रहण वारनि में सुठा गुण हूंदा, उहे पवित्र थींदा वेंदा, रॉयल्टी ईंदी वेंदी, आपस में मिठो खीर खंड थी करे रहंदा, ॿियनि खे न ॾिसी स्वयं खे ॾिसंदा, उन्हनि जी बुद्धि में रहंदो, जो कंदो उहो पाईंदो। ओम शांति। ॿारनि खे सम्झायो आहे कि इहा भारत जो आदि सनातन देवी देवता धर्म आहे, उनजो शास्त्र गीता आहे। ये गीता कंहिं ॻाए, ये कोई ॼाणंदो न आहे, ये ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी ये होली आदि कोई पंहिंजो त्योहार न आहे, पंहिंजो त्योहार न आहे। इहा त भक्ति मार्ग जो त्योहार आहिनि। त्योहार आहिनि त सिर्फ़ु हिकु त्योहार आहे त सिर्फ़ु हिकु त्रिमूर्ति शिव जयंती बसि। सिर्फ़ु शिव जयंती कॾहिं बि न चइणो खपे। त्रिमूर्ति अक्षर न विझण सां मनुष्य सम्झंदा न आहिनि। जीअं त्रिमूर्ति जो चित्र आहे, हेठि लिखित हुजे कि देवी स्वराज पंहिंजो जन्म सिर अधिकार आहे। शिव भॻवानु पापी आहे, ज़रूरु ईंदा आहिनि, अची करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। स्वर्ग जा मालिक ठहिया ई राजयोग सिखण सां आहिनि। अंदरि चित्रनि में ॾाढो ज्ञान आहे। चित्र अहिड़ा ठाहिणा आहिनि जो मनुष्य ॾिसण सां वंडर खाइनि। उहो बि जंहिं ॾाढी भक्ति कई हूंदी, उहा ॾाढो सुठी रीति ज्ञान उठाईंदा। कम भक्ति करण वारा ज्ञान बि कम उठाईंदा त पद बि कम पाईंदा। दास दासियुनि में बि नंबरवार हूंदा आहिनि न। सॼो मदार पढ़ाई ते हूंदो आहे। तव्हां में बि ॾाढा थोरा आहिनि जो सुठी रीति युक्ति सां ॻाल्हि करे सघंदा आहिनि। सुठे ॿारनि जी एक्टिविटी बि सुठी हूंदी, गुण बि सुंदर थियणा खपनि, हुजणा खपनि, गुण बि सुंदर हुजणा खपनि। जेतिरो बाप जी यादि में रहंदा त पवित्र थींदा वेंदा। ऐं रॉयल्टी बि ईंदी वेंदी। काथे काथे त शूद्रनि जी चलन ॾाढी सुठी हूंदी आहे, ऐं हिते ब्राह्मणनि जी चलन अहिड़ी आहे, ॻाल्हि न पुछो। हिन करे उहे माण्हू बि चईंदा आहिनि, छा हिननि खे ईश्वर पढ़ाईंदा आहिनि त ॿारनि जी अहिड़ी चलन न हुजणी खपे। ॾाढो मिठो खीर खंड थियणो खपे। जो कंदो सो पाईंदो, न कंदा त न पाईंदा। बाप त सुठी रीति सम्झाईंदा रहंदा आहिनि। पहिरियों पहिरियों त ॿिए जे बाप जो परिचय ॾींदा रहो। त्रिमूर्ति जो चित्र त ॾाढो सुठो आहे। स्वर्ग ऐं नर्क बि ॿई तरफ़ आहिनि। गोले में बि क्लियर आहे। कोई बि धर्म वारो हिन गोले व झाड़ ते कोई बि धर्म वारे खे तव्हां हिन गोले ऐं झाड़ ते सम्झाए सघंदा आहियो। इन हिसाब सां तव्हां स्वर्ग नई दुनिया में त अची न सघंदा। जो सुठा, जो सभिनि खां ऊच धर्म वारा हुया, सभिनि खां साहूकार हुया, उहा हाणे ग़रीब ठहिया आहिनि। जो सभिनि खां पहिरियों हुया, उन्हनि जी संख्या बि उन्हनि जी जास्ती हुजणी खपे। परंतु हिंदू माण्हू ॾाढा ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि। पंहिंजे धर्मनि खे न ॼाणण जे कारण ॿिया धर्मनि में हली विया आहिनि, या त हिंदू धर्म चई ॾींदा आहिनि। पंहिंजे धर्म खे सम्झंदा, पंहिंजे धर्म खे बि न सम्झंदा आहिनि। ईश्वर खे पुकारंदा ॾाढा आहिनि, शांति देवा, परंतु शांति जो अर्थ त कोई सम्झंदो ई न।
शांती जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। हिकु ॿ खे शांती जी प्राइज़ ॾींदा रहंदा आहिनि। हिते तव्हां विश्व में शांती स्थापना करण जे निमित्त ठहिया उहे ॿारनि खे बाबा विश्व जी राजाई प्राइज़ में ॾींदा आहिनि। इहे इनाम बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार मिलंदो आहे। ॾियण वारो आहे बाप, भॻवानु बाप। इनाम केतिरो वॾो आहे न, सूर्यवंशी विश्व जी राज आहे। ॾिसो असांखे इनाम केॾो सुठो मिलंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री, जोग्राफी, वर्ण आदि सभु आहे। विश्व जी राजाई वठणी आहे त कुझु महिनत करणी खपे न। पूरे विश्व जी राजाई वठणी आहे त कुझु महिनत त करणी आहे। पॉइंट्स ॾाढी सहज आहिनि। टीचर जो कमु ॾींदो आहे उहो करे करे ॾेखारिणो खपे। त बाबा ॾिसंदा आहिनि कि कंहिंमें पूरो ज्ञान आहे। कई ॿार त मुरली ते बि ध्यानु न ॾींदा आहिनि। रेगुलर मुरली पढ़ंदा न आहिनि। जो मुरली न पढ़ंदा आहिनि उहे छा कंहिंजो कल्याण कंदा हूंदा। ॾाढा ॿार आहिनि जो कुझु बि कल्याण न कंदा आहिनि, न पंहिंजो न ॿियनि जो कंदा आहिनि। इन करे घोड़े सवार प्यादो चइबो आहे न। कोई थोरा महारथी आहिनि, ख़ुदि बि सम्झी सघंदा आहिनि केरु महारथी आहे। चवंदा आहिनि बाबा गुलज़ार खे, कुमारिका खे, मनोहर खे भेजो, छो जो ख़ुदि घोड़े सवार आहिनि, उहे महारथी आहिनि। बाबा त सभु ॿारनि खे सुठी रीति ॼाणे सघंदा आहिनि। कोई त ग्रहचारी बि वेंदी आहे न, कॾहिं सुठे ॿारनि खे बि माया जो तूफ़ान अचण सां बेताल ठही वेंदा आहिनि। ज्ञान तरफ़ अटेंशन ई न ॾींदा आहिनि। बाबा खे हर हिकु जी सर्विस सां मालूम पइजी वेंदो आहे। सर्विस करण वारो पंहिंजो पूरो समाचार बाबा खे ॾींदा रहंदा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो गीता जो भॻवानु असांखे विश्व जो मालिक थो ठाहे। ॾाढा आहिनि जो उहे गीता बि कंठ करे वठंदा आहिनि, 1000 रुपया कमाईंदा आहिनि। तव्हां आहियो ब्राह्मण संप्रदाय जो पोइ दैवी संप्रदाय ठाहींदा आहिनि। ईश्वर जी औलाद बि सभई पंहिंजे खे चईंदा आहिनि, पोइ बि चई ॾींदा आहिनि असां सभु ईश्वर आहियूं। जंहिंखे जो ईंदो आहे उहो ॻाल्हाईंदा ई रहंदा आहिनि। ईश्वर जी औलाद बि सभई पंहिंजे खे चईंदा आहिनि, पोइ चई ॾींदा आहिनि असां सभु ईश्वर आहियूं। जंहिंखे जो ईंदो आहे उहो चईंदो रहंदो। भक्ति मार्ग में किथे चईंदा आहिनि ईश्वर जी औलाद आहियूं, पोइ किथे चईंदा आहिनि असां सभु ईश्वर आहियूं, असांजे अंदरि ई ईश्वर आहे। भक्ति मार्ग में मनुष्यनि जी हालति कहिड़ी थी वई आहे, ये दुनिया ई आयरनी जे पत आहे। हिन चित्र सां ॾाढो सुठी रीति सम्झाए सघंदव। साथ में दैवी गुण बि खपनि। अंदरि ॿाहिरि सचाई खपे। आत्मा ई कूड़ी ठही आहे, उन्हनि खे पोइ सचो बाप सचो ठाहींदो। बाप ई अची करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, दैवी गुण धारण कराईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां अहिड़ा लक्ष्मी नारायण जहिड़ा गुणवान ठहूं था। पंहिंजी जांच कंदा रहो, असां में कोई आसुरी गुण त न आहे न। हलंदे हलंदे माया जो थप्पड़ अहिड़ो लॻंदो आहे जो किरी पईनि। त अॼु चेक कजो असां में कोई आसुरी गुण त न आहे। तव्हांजे लाइ इहे ज्ञान ऐं विज्ञान ई होली धूरी आहे। उहे माण्हू ई होली ऐं धूरीअ मल्हाईंदा आहिनि, लेकिन उनजो अर्थ न ॼाणंदा आहिनि। इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। वास्तव में ज्ञान ऐं विज्ञान आहे इहा, जंहिंसां तव्हां पंहिंजे खे ॾाढो उच्च ठाहींदा आहियो। ज्ञान होली ऐं धूरीअ छा आहे? ज्ञान ऐं विज्ञान। होली बाबा खे यादि करे पवित्र ठहो ऐं ज्ञान सां
ख़ुदि जी आत्मा खे ज्ञान गुण शक्तियुनि सां रंगे वठो। त ज्ञान थी वियो, विज्ञान मतिलबु बाबा खे यादि करे होली ठहो। त उहा त छा कंदा रहंदा आहिनि, धूल विझंदा रहंदा आहिनि। ॿियो छो जी रौरव नर्क आहे न, नई दुनिया जी स्थापना पुराणी दुनिया जे विनाश जो कर्तव्य हले थो। त ईश्वर संतान खे बि माया हिकदमि गुस्सो अहिड़ो लॻाए ॾींदी आहे जो ज़ोर सां दुबन में किरी पवंदा आहिनि। पोइ हुन सां निकिरणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। हिन में बि आशीर्वाद आदि जी कोई ॻाल्हि न रहंदी आहे। पोइ हिन तरफ़ मुश्किल चढ़ी सघंदा आहिनि। हिन में बि आशीर्वाद आदि जी ॻाल्हि न आहे कि हिते कोई आशीर्वाद ॾे। पोइ मुश्किल चढ़ी सघंदा आहिनि, इन करे ॾाढी ख़बरदारी खपे। माया जे वार सां बचण लाइ कॾहिं देह अभिमान में न फसो, ॾाढो ख़बरदार रहणो आहे। सभु भाउ भेण आहिनि, बाबा जो सेखारियो आहे उहो ई भेण सेखारींदी आहे। बलिहारी बाप जी आहे, न कि भेणनि जी। ब्रह्मा जी बलिहारी न आहे, इहे बि पुरुषार्थ सां सिखनि था न। पुरुषार्थ सुठो कयो आहे, गोया पंहिंजो कल्याण कयो। असांखे बि सिखलाईंदा आहिनि त असां पंहिंजो कल्याण करूं। त न भेणनि जी बलिहारी आहे, न ब्रह्मा बाबा जी बलिहारी, त शिव बाबा जी। ॾिसो बाबा चवनि था ब्रह्मा बाबा बि सिखनि था न। इहे त हाणे त बाबा त बि ब्रह्मा बाबा त नेक्स्ट टू गॉड आहे न, त उहो रिगार्ड रिस्पेक्ट बि हुजणु खपे। हाणे त बाबा संपूर्ण ठही आहे न। अॼु होली आहे, हाणे होली जो ज्ञान बि ॿुधाईंदा रहंदा आहिनि। ज्ञान ऐं विज्ञान, पढ़ाई खे नॉलेज चइबो आहे न। विज्ञान छा चीज़ आहे कंहिंखे बि पतो न आहे। विज्ञान आहे ज्ञान खां बि परे। ज्ञान तव्हांखे हिते मिलंदो आहे जंहिंसां तव्हां प्रालप पाईंदा आहियो। बाक़ी उहो शांतीधाम जिते पाठ वॼाए, हिते पाठ वॼाए थकी वेंदा आहियूं त पोइ शांतीधाम में वञणु चाहींदा आहियूं। हाणे तव्हांजी बुद्धि में चक्र जो ज्ञान आहे। हाणे असां स्वर्ग में वेंदासीं, पोइ चरसी जन्म वठंदे नर्क में ईंदासीं। उहो ई हालति थींदी, इहा हलंदो ई रहंदो आहे कि मतिलबु चक्कर में ईंदा ऐं पंहिंजो पाठ वॼाईंदा, वरी पूरो वरी। इन सां कोई छुटी न सघंदो आहे। कोई चवंदा आहिनि इहे ड्रामो ठहियो ई छो। अरे इहे त नई दुनिया पुराणी दुनिया जो खेल आहे, अनादि खेल ठहियलु आहे न। झाड़ ते सम्झाइणु ॾाढो सुठो आहे। सभिनि खां पहिरियों मुख्य ॻाल्हि आहे बाप खे यादि करो त पावन ठही वेंदो। अॻियां हली मालूम पइजी वेंदो केरु केरु हिन कुल जा आहिनि जो ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी आहिनि। उहे बि निकिरी ईंदा। जॾहिं सभी ईंदा त मनुष्य वंडर खाईंदा। सभिनि खे इहे ई चइणो आहे कि देह अभिमान छॾे देही अभिमानी ठहो। अनादि खेल आहे। झाड़ ते सम्झाइणु ॾाढो सुठो आहे। पहिरीं मुख्य ॻाल्हि सम्झायो बाप खे यादि करो। अॻियां हली मालूम पइजी वेंदो केरु केरु हिन कुल जो आहे जो ॿिए धर्मनि में कन्वर्ट थी आहिनि। उहे बि निकिरंदा ईंदा। जॾहिं सभी ईंदा त मनुष्य वंडर खाईंदा। सभिनि खे इहे ई चइणो आहे कि देह अभिमान छॾे देही अभिमानी ठहो। तव्हांजे लाइ पढ़ाई ई वॾो त्योहारु आहे जंहिंसां तव्हांजी केतिरी कमाई थींदी आहे। उहो माण्हू त हिन त्योहारनि खे मल्हाइण में केतिरा पैसा आदि बर्बादु कंदा आहिनि, केतिरो झगड़ो आदि थींदो आहे। पंचायत राज्य में केतिरा झगड़ा आहिनि। कंहिंखे रिश्वत ॾेई करे बि माराइण जी कोशिशि कंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा मिसाल थींदा रहंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि सतयुग में कोई उपद्रव थींदो न आहे। रावण राज्य में ॾाढा उपद्रव आहिनि। हाणे त तमो प्रधान आहे। हिक ॿ जी मत न मिलण जे कारण केतिरा झगड़ा थींदा आहिनि। हिन करे बाबा सम्झाईंदा आहिनि हिन पुराणी दुनिया खे भुलिजी अकेला ठही वञो। बसि कुझु आहे न, बसि पोइ महात्मा ऐं बाबा। अकेला मतिलबु ईअं न कुझु आहे।
अकेला ठही वञो, घर खे यादि करो, बाबा खे यादि करो, पंहिंजे सुखधाम खे यादि करो। कंहिंसां जास्ती ॻाल्हि न करो, न त नुक़सानु थी वेंदो। ॾाढो मिठो शांति प्यार सां ॻाल्हाइणो आहे। अच्छा, जास्ती न ॻाल्हाइणु सुठो आहे, शांति में रहणु सुठो आहे। तव्हां ॿारनि खे शांती सां विझी पाईंदा आहियो। सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई सां प्रीत न लॻाइणी आहे असांखे। जेतिरो बाप सां प्रॉपर्टी वठणु चाहियो ओतिरो वठी वठो, न त लौकिक बाप जी प्रॉपर्टी ते केतिरो झगड़ो थींदो आहे न। हिते त बाबा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करो। जेतिरी प्रॉपर्टी वठणी आहे बाबा खां ओतिरो वठो। इन में कोई खिटखिटी न आहे। जेतिरो चाहे ओतिरो पढ़ाई पढ़ी करे बाबा खां प्रॉपर्टी वठो। अच्छा, मीठे मीठे सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां सचो बाप सचो ठाहिणु आहिनि, इन करे सचाई सां हलणो आहे। पंहिंजी जांच करणी आहे। असां में कोई अवगुण त न आहे न, आसुरी गुण त न आहे। सचाई सां हलो। आसुरी गुणनि खे जांचे करे बाबा खे ॿुधायो। असां जास्ती ॻाल्हियूं त न कंदा आहियूं न, हीअ चेक करो। ॾाढो मिठो ठही शांती ऐं प्यार सां हर हिक सां ॻाल्हाइणो। ॿियो आहे मुरली ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। रोज़ु मुरली पढ़णी आहे। पंहिंजो ॿियनि जो कल्याण करिणो आहे। टीचर जो कमु ॾींदी आहे उहो करे करे ॾेखारिणो। पंहिंजो ॿियनि जो कल्याण करिणो आहे। रोज़ु मुरली पढ़णी आहे। टीचर जो कमु ॾींदो आहे उहो करे करे ॾेखारिणो आहे। वरदाना होली शब्द जे अर्थ खे जीवन में लाए करे पुरुषार्थ जी स्पीड खे तेज़ करण वारा तीव्र पुरुषार्थी ठहियो। होली अर्थात जो बीती वियो हुनखे बिल्कुलु ख़तमु करे ॾियणो आहे। बीती खे बीती करे अॻियां वधणु, इहे ई होली मल्हाइणु। बीती हुई ॻाल्हियूं ईअं महसूसु थियनि जीअं ॾाढी पुराणी कोई जन्म जी ॻाल्हि आहे। जॾहिं अहिड़ी स्थिति थी वेंदी तॾहिं पुरुषार्थ जी स्पीड तेज़ थींदी। जो पंहिंजो व ॿियनि जी बीती हुई ॻाल्हियुनि खे कॾहिं चिंतन में न लाहींदा आहिनि, चित ते न रखंदा आहिनि, वर्णन त कॾहिं न करिणो। बाबा चवनि था त पंहिंजी व ॿियनि जी बीती हुई ॻाल्हियुनि खे कॾहिं चिंतन में न लाहिणो आहे, चित ते बि न रखिणो आहे, वर्णन त कॾहिं न करिणो आहे। तॾहिं ई तीव्र पुरुषार्थी थी सघंदा। स्लोगन आहे स्नेह ई सहज यादि जो साधन आहे। इन करे सदा स्नेही रहणो आहे, स्नेही ठाहिणो आहे। स्नेह ई सहज यादि जो साधन आहे। बाबा सां स्नेह हूंदो त सहज ई बाबा जी यादि ईंदी। इन करे सदा स्नेही रहणो आहे, स्नेही ठाहिणो आहे। बाबा सां स्नेह रखिणो आहे, ॿियनि खे बि बाबा जे प्रति स्नेह उत्पन्न थिए, उहा पुरुषार्थ उन्हनि खे बि बाबा जे प्रति स्नेह उत्पन्न थिए, ओड़ी सेवा करो। मातेश्वरी जी जे अनमोल महावाक्य गुप्त बांदेलियूं गोपिकाउनि जो गायन। गीता बिन ॾिसे प्यार करो, घर वेठे यादि करो। हाणे ये गीत कोई बांदेली मस्त गोपी जो ॻायल आहे। ये कल्प कल्प वारो विचित्र खेल आहे। बिन ॾिसे प्यार कंदा आहिनि, दुनिया वीचारा छा ॼाणनि। कल्प पहिरियों वारो पाठ हूबहू रिपीट थिए थो। भल हुन गोपिका घर बार न छॾियो आहे, परंतु यादि में करम बंधन चुक्त थियनि था न।
त ये केतिरी ख़ुशी में झूमे करे मस्ती में ॻाए थी त वास्तव में घर छॾण जी त ॻाल्हि न आहे। घर वेही बिन ॾिसे हुन सुख में रही सर्विस करणी आहे, कहिड़ी सेवा करणी आहे, पवित्र ठही पवित्र ठाहिण जी। तव्हांखे टियों नेत्र हाणे मिलियो आहे। आदि खां वठी करे अंत ताईं बीज ऐं झाड़ जो राज़ तव्हांजी नज़रुनि में आहे। जो भलियारी हिन जीवन जी हिन नॉलेज वारा 21 जन्मनि जे लाइ सौभाग्य ठाहियो था न, इन में अगरि कुझु बि लोक लाज विकार कुल जी मर्यादा आहे त उहा सर्विस न करे सघंदा। इहा पंहिंजी कमी आहे। ॾाढनि खे वीचार ईंदो आहे कि ब्रह्म कुमारियूं घर फिटाइण आयूं आहिनि, परंतु इन में घर फिटाइण जी त ॻाल्हि ई न आहे। घर वेठे पवित्र रहो, सर्विस करणी आहे, इन में कोई कठिनाई न आहे। पवित्र ठहींदव तॾहिं पवित्र दुनिया में हलण जे अधिकारी ठहींदव। बाक़ी जो न हलण वारा आहिनि उहे त कल्प पहिरियों वारी शत्रुता जो पाठ वॼाईंदा आहिनि, है न। बाक़ी जो कल्प जो न हलण वारा आहिनि उहे कल्प पहिरियों वांगुरु शत्रुता जो पाठ वॼाईंदा। इन में कोई जो दोष न आहे। जीअं असां परमात्मा जे कार्य खे ॼाणंदा आहियूं, वैसे ड्रामा जे अंदरि हर हिक जे पाठ खे ॼाणे चुकिया आहियूं त हिन में घृणा न करणी खपे, है न। हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे। त बाबा असांखे चवनि था जी परमात्मा जे कार्य खे ॼाणंदा आहियूं, वैसे ड्रामा जे अंदरि हर हिक जी पाठ खे ॼाणे चुकिया आहियूं न, त हिन में घृणा न अचणी खपे कंहिंसां बि। हर हिक जो पाठ आहे न। अहिड़ो तीव्र पुरुषार्थी गोपिकायूं रेस करे विजय माला में अची सघंदियूं आहिनि। ते हर हिकु पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाए थो। चाहे ब्राह्मण परिवार में बि कोई कहिड़ो बि पाठ वॼाए थो त उन्हनि जो पाठ आहे, उन्हनि खे थोरी उते हली ऊच पद पाइणो आहे। चाहे ज्ञाननि में बि उन्हनि जो पाठ आहे, है न। तंहिंजे करे हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे। इहे ॾिसी करे असांखे उन्हनि सां घृणा बि न करणी खपे। अहिड़ी तीव्र पुरुषार्थी गोपिकायूं रेस करे विजय माला में अची सघंदियूं आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अव्यक्त इशारो आहे, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। जो बि ज्ञान जी गुह्य ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे स्पष्ट करण जी विधि असां वटि ॾाढी सुठी आहे। जो बि ज्ञान जी गुह्य ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे स्पष्ट करण जी विधि असां वटि ॾाढी सुठी आहे ऐं स्पष्टीकरण आहे। हिकु हिकु पॉइंट खे लॉजिकल स्पष्ट करे सघंदा आहियो। पंहिंजी अथॉरिटी वारा आहियो न। कोई मनोमय व कल्पना जी ॻाल्हि त न आहे न, यथार्थ ई आहे न, है न। हिकु हिकु पॉइंट खे लॉजिकल स्पष्ट करे सघंदा आहियो। पंहिंजी अथॉरिटी वारा आहियो न। कोई मनोमय व कल्पना जी त ॻाल्हि ई न आहे हिते। हर हिकु पॉइंट खे असां लॉजिकल प्रूव करे सघंदा आहियूं। चित्र ॾिसो, बाबा जी चई न, चित्र ॾिसो केॾा सारा आहिनि। यथार्थ आहे, अनुभव आहे। अनुभव जी अथॉरिटी आहे, नॉलेज जी अथॉरिटी आहे, सत्यता जी अथॉरिटी आहे। अनुभव जी अथॉरिटी आहे, नॉलेज जी अथॉरिटी आहे, सत्यता जी अथॉरिटी आहे। केतिरी अथॉरिटीज़ आहिनि। त अथॉरिटी ऐं स्नेह ॿिन्हिनि खे साथ साथ कार्य में लॻायो। है न। सत्य ज्ञान खे ॿुधाइण में बि असांखे निर्भयता ऐं निर्माणता बि खपे। त बाबा चवनि था अथॉरिटी बि हुजे ऐं स्नेह बि हुजे, ॿिन्हिनि खे साथ साथ कार्य में लॻायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।